बुलेटिन के अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं मीरपुर ख़ास में रोड हादसे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। पुराणी मीरपुर थाणे जी हद हैदराबाद रोड ते ॿिनि कारनि जो आम्हूं साम्हूं टकर थी पियो। हादसे जे नतीजे में कार सवार सनावला बिरोही शिकारपुर जो रहवासी फ़ौत थी वियो आहे। मुज़फ़र ख़ासकेली मर्डिंग सीरियस हालत में सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल कयो वियो आहे। मीरवा गोरचाणी में हादसे में ज़ख्मी थियल फौजी जवान फ़ौत थी वियो आहे। मीरवा गोरचाणी प्रेस क्लब जे साफ़ी जो भाइटो रोड एक्सीडेंट बाद ज़ख्मनि जा सूर न सहंदे हैदराबाद जी निजी अस्पताल में मुख़्तसर इलालत बाद लाॾाणो करे वियो आहे। मीरवा गोरचाणी प्रेस क्लब जे साफ़ी जावेद हनीफ़ राजपूत जो भाइटो फौजी जवान बाबर बाबू राजपूत कुछ ॾींहं अॻु रोड एक्सीडेंट में सख़्त ज़ख्मी थी पियो हो, जेको हैदराबाद जी निजी अस्पताल में दाख़िल हो, जिते अॼु ज़ख्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। नौजवान जो मढ़ अॼु शाम जो मीरवा गोरचाणी आंदो वियो, जिते मुकमल फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ माउ हवाले कयो वियो। घोटकी में ब्लड बैंक इंचार्ज गुम थी वियो। रहवासियुनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी अपील करे छॾी आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त अख़्तर अब्बासी गुज़िरियल ॾींहुं 10 बजे खां गुम आहे, जंहिं हू काल खां मोबाइल फ़ोन बि बंदि आहे। संदसि गुमशुदगी बाबति घोटकी जे ए सेक्शन थाणे ते इतलाह बि ॾिनो आहे। उन्हनि चयो आहे त अब्बासी मुस्लिम लीग नून ज़िले घोटकी जो नायब सदर ऐं शहरी इताद घोटकी जो मुख्य अॻवान आहे। वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां SSP घोटकी ऐं वस वारनि खां आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अख़्तर अब्बासी जी ॻोल्हा में मदद कई वञे। ज़िक्र कंदासीं नौशहर फ़िरोज़ में अणॼातल माण्हू तालीम खाते जे क्लार्क खे खंबे खणी विया आहिनि। पडीदन जे रहवासी ज़ाहिद मरी खे अणॼातल माण्हू स्कार्प कॉलोनी मां खंबे खणी विया आहिनि। साजिद मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदसि मामे ज़ाहिद मरी खे अणॼातल माण्हू स्कार्प कॉलोनी मां खणी विया आहिनि। हुननि चयो त संदसि मामे जो कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ु न रहियो आहे, न वरी सरगर्म कारकुन रहियो आहे। नौशहर फ़िरोज़ बाहि लॻण सबबि 3 घर सड़ी विया आहिनि। ॻोठ दरिया ख़ान डहराज में ओचितो बाहि लॻण सबबि 3 घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि सबबि घरनि में पियल सामान, जंहिंमें थां बिस्तरा फर्नीचर सोलर प्लेटूं ऐं अनाज समेत सड़ी रख थी विया आहिनि। घरनि में बीठल 5 ढगियूं सड़ी मरी वयूं आहिनि। मुतासिरनि में साईंदाद, साईं बख़्श, इस्माइल डहराज शामिल आहिनि। मुतासिरनि ॿुधायो त बाहि सोलर प्लेट्स मां लॻी आहे ऐं बाहि सबबि संदन अलो तलो सड़ी रख थी वियो आहे। हुननि ॿुधायो त बाहि लॻण बाद नौशहर फ़िरोज़ ऐं ठारूशाह टाउन कमेटियुनि जे फायर ब्रिगेड खे इतलाह कयो, पर उहे न पहुतियूं, जंहिं सबबि घरनि में अलो तलो सड़ी वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। बिरिया सिटी में बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। रोड़ी कैनाल भरिसां 5 घरनि खे चुल्ह मां चिणग उथण सबबि ओचितो बाहि लॻी। बाहि ॾिसंदे ॾिसंदे 5 घर ऐं माल जे वथाण खे साड़े रख करे छॾियो। बाहि सबबि 3 मेंहूं सड़ी वयूं। 1 मेंह सड़ी मरी वई आहे। गुलबहार सोलंगी, गुलज़ार सोलंगी, दीदार सोलंगी, अयूब सोलंगी ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया। रहवासियुनि आला अख़्तियारनि खां मदद जी अपील करे छॾी आहे। ज़िक्र कंदा हलूं बाढे भरिसां बाहि लॻण सबबि 15 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ मेहरापुर जतोई में बाहि भट्टी जतोई ऐं पीरज़ादा बिरादरी जे घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिंजे नतीजे में 15 खां वधीक घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि 200 मण बोह, 2 नियाणियुनि जो ॾाज, बैटरियूं, पखा, सोलर प्लेटूं ऐं 2 मोटरसाइकिलूं, हंध, रेलियूं, कपिड़ा ऐं ॿियो क़ीमती सामान मुकमल तौर ते सड़ी वियो आहे। बाहि विसाइण जी कोशिश दौरान औरतुनि ऐं मर्दनि समेत 10 माण्हू मामूली ज़ख़्मी थिया, जिन खे एम्बुलेंस ज़रिए खणाए अस्पताल पहुचायो, जिते संदन तिबी इमदाद फ़राहम कई वई। तालके ऐं ज़िला इंतिज़ामिया वाक़े वारे हंधि पहुची लॻल बाहि बाबति ॼाण वरिती। सिंधड़ी में बाहि लॻण सबबि 3 पौरतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। दिलबर महर थाणे जी हद ॻोठ अलाहनो मंगरियो में चुल्ह जे मां चिणग लॻण करे असगर मंगरियो, अकबर ऐं यूसुफ मंगरियो जा घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान, अनाज, बिस्तरा ऐं ॿियो ज़रूरी सामान सड़ी रख थी वियो आहे। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिर सरंदी वारनि खां वाहर जी अपील करे छॾी आहे।
पंजाब पुलिस 82 भरिसां छापो हणी नौशर फिरोज़ जी अदालत में पसंद जी शादी कंदड़ जोड़े के गिरफ़्तार करे वरितो आहे। पंजाब जे इलाइक़े कोट सब्ज़ल थाणे जी पुलिस 82 वेझो ॻोठ फुलूवाहिण में छापो हणी पसंद जी शादी कंदड़ नौजवान आसिफ़ सोलंगी ऐं नारी अस्मा शेख खे गिरफ़्तार करे खणी विया आहिनि। 82 पुलिस मूजिबि नौजवान आसिफ़ सोलंगी मथां कोट सब्ज़ल थाणे ते नारी खे अगवा करे केस दाख़िल कयल हो, जंहिं ते कार्रवाई थी आहे। पुलिस ॿुधायो आहे त नौजवान आसिफ़ ऐं अस्मा शेख 12 ॾींहं अॻु नौशर फिरोज़ कोर्ट में प्यार जो परणो कयो हो। पंजाब पुलिस जोड़े खे 82 थाणे ते एंट्री कराए पंजाब खणी वई। बिनकासिम स्टील मिल जे सवें पौरतन जो पगारूं ऐं बोनस न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पौरत मोहम्मद सईद, एहतशाम अली, शाहबुद्दीन, आसिफ़ अली, अली रज़ा ऐं ॿियनि नूर इंजीनियरिंग मिल जे मुख्य गेट ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते पौरतन मुज़ाहिरे दौरान मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे पगारूं न मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो। पौरतन जो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हर साल मिल पारां पौरतन खे ईद वेझो अचण ते बोनस ऐं एडवांस में पगारूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर हिन भेरे न मिलण सबबि परेशान आहिनि। पौरतन चयो आहे जेसिताईं पगारूं मिलंदियूं तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। नूर इंजीनियरिंग मिल जे CEO पारां पौरतन सां ॻाल्हियूं करण खां इनकार कंदे 25 खां वधीक पौरतन खे जबरी नेकाली ॾेई छॾी आहे। नवाबशाह में कायद अवाम यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे शागिर्द जुनैद अली, आसिफ़ अली ऐं सलमान जी अॻवानी में वाइस चांसलर सलीम रज़ा समूह जे ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कायद अवाम यूनिवर्सिटी जी नाहिल इंतिज़ामिया शागिर्दनि खे उन करे नोटिस ॾियारे मोकिलियो आहे त हू सिर्फ़ु शागिर्दनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि था। शागिर्दनि वधीक चयो त कायद अवाम जे वाइस चांसलर खे घुर्जे त यूनिवर्सिटी जो माहौल ख़राब करण खां रोकियो वञे, ॿी सूरत में शागिर्द एहतजाजी तहरीक हलाईंदा। मलीर जे इलाइक़े बिनकासिम में शहरनि पारां लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। फारूक शहर, सलीम हमायती, अयूब चौहान, आसिफ़ टालानी ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल हाईवे खे ब्लॉक करे टायरनि खे बाहि ॾेई रोड बंदि कयो वियो। एहतजाज जे सबबि सवें गाॾियूं बीहिजी वयूं, जिते के इलेक्ट्रिक इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रेंजर्स ऐं पुलिस पारां मुज़ाहिरनि ते लठबाज़ी, नेशनल हाईवे खोलायो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त रमज़ान जे इन मुक़दस महीने में 2 ॾींहंनि खां बिजली बंदि आहे, जंहिं सबबि रोज़ाइता माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। के इलेक्ट्रिक इंतिज़ामिया खां बिजली जी बंदिश बाबति मालूम कजे थो त को बि मुनासिब जवाबु नथो मिले। अॻवाननि मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग जो नोटिस वठी बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में नेशनल हाईवे ऐं ॿीहर ब्लॉक कयो वेंदो। रेती जी रहवासन सुमेरा शहर सोहरे ऐं ॾेर जे मुबैना तशदुद बाद गुम थी वई आहे, जॾहिं त पुलिस औरत जे सोहरे खे गिरफ़्तार करे वरितो। गुलाब चौक जे रहवासन सुमेरा ज़ाल अली गुल शहर खे संदसि सोहरे ऐं ॾेर जे मुबैना तशदुद बाद 4 ॾींहंनि खां गुम आहे। औरत जे पीउ अली नवाज़ शहर ॿुधायो त खेंजो थाणे ते NC दाख़िल कराईंदे चयो आहे त संदसि न्याणी खे ॾेर अगवा कयो आहे, पर पुलिस हिन महिल ताईं सुमेरा खे वापसि न करायो आहे। उन हवाले सां सुमेरा जे मुड़ुसु अली गुलशर जो चवणु हो त हू रोज़गार सांगे पंजाब वियल हो। संदसि गैर मौजूदगीअ में भाउ ऐं वालिद संदसि घरवारीअ मथां तशदुद कंदा हुआ, जिन जे ज़ुल्मनि खां तंग थी घरवारी घरां निकिरी वई आहे। संदसि चवणु हो त 4 ॾींहं गुज़री वञण बावजूदि को बि पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त हुन छा मासूम ॿारड़ा माउ लाइ रोई तड़पी रहिया आहिनि। कंहिंजो पुलिस हिन वक़्त ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। होॾां पुलिस सुमेरा जे सोहरे खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे।
नाज़रीन, ठुल तालके जूं PST जूं 300 सीटूं तंगवाणी तालके में शामिल करण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वधीक तफ़सील यासिर करणानी जी रिपोर्ट में। जी बिल्कुल, इन वक्त मैं मौजूद आया प्रेस क्लब ठुलगिया, जिते शहरीन शागिर्दनि पारां ज़िले जैकाबाद जे एजुकेशन के आला अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कनि पिया। इन हवाले सां असीं मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक उनजो छा चवणु आहे? ही जॾहिं 2021 जी जेके रिक्रूटमेंट था जेका IPA था जेके शागिर्द कैंडिडेट पास थिया हुआ, उन्हनि में छा कयो, जैकाबाद खे गॾी करे उन सभिनी पास कैंडिडेट खे ऑफर ऑर्डर ॾेई करे उनखे आज़ादु करे उनखे छा कयो, ठुल वारनि खे उन ॼाणी वाणी हरूभरू उनखे वेटिंग में रखी करे अॼु लिस्ट इशू कयूं था, सुभाणे लिस्ट कयूं था, नेक्स्ट वीक करे हिकु ॾींहुं छॾे 2 ॾींहं छॾे करे चए था सभु पास ऐं असां तव्हां सभिनी खे सीटां ॾींदासूं। जॾहिं कल्ह शाम जी लिस्ट अनाउंस कई, जंहिंमें लिखियल आहे सुधो सऊं ठुल जी टोटल 600 जायूं आहिनि, जंहिंमां उन्हनि बाद में घटाए करे 600 मां 439 जायूं ॿुधायूं। वरी हिन वक़्तु जॾहिं कल्ह उन लिस्ट कढी आहे, उन 439 मां बि नाला कटे करे टोटल हिननि 152 रिकमेंड करे 122 छोकिरनि खे जेको आहे वेटिंग में रखियो आहे। ही जेके उम्मीदवार आहिनि PST जा, हिननि ग़रीबनि साल महिनत करे ही पंहिंजी टेस्ट क्लियर करनि था ऐं उन खां पोइ मेरिट ते अचनि बि था। जेके रिक्वायरमेंट्स आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट जी, उन्हनि ते ही पूरा बि अचनि था ऐं हिननि जा फर्स्ट जेका लिस्ट आहे उन्हनि में हिननि ग़रीबनि जा नाला बि अचनि था। उन खां पोइ वरी लिस्टूं शार्ट थियनि थियूं। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजा 3 तालका आहिनि, जंहिंमें गढ़ी खैरो ऐं जैकाबाद उन्हनि खे पंहिंजो हक़ मिली वियो ऐं वॾे में वॾो तालको जेको आहे उहो ठुल आहे असांजो 3 तालकनि मां। ऐं उन्हनि जे उस्तादनि सां जेके मेरिट जे बुनियाद ते जेका सरकार जेको मयार रखियो उन ई ते हू पूरा लथा आहिनि। उन ई पूरो लहण जे बावजूदि जेको डायरेक्टर एजुकेशन पंहिंजो आहे अब्दुल अज़ीज़ चाचड़ ऐं DO आहे साईं इरशाद पंहिंजो बखराणी साहब ऐं CMO आहे बंगवार साहब, माना उन्हनि जेको आहे ठुल सां माटली मां वारो सलूक करे कदकोट ऐं ठुल वारो इहो तासुब ॼण आहे, उहे जेके जायूं असां जूं उस्तादनि जूं उहे ओॾे खणी विया आहिनि। अधु जायूं जेको त शिफ्टिंग जो लेटर कढी फिनांस ॾे मोकिलियो, फिनांस वारनि खां असां दोस्तनि तो उहो लेटर मोकिलियो असांॾे त बाबा तव्हांजे ठुल सां नाइंसाफ़ी चोथी ते असांजा सियासी जेके आहिनि डॉक्टर साहब वारा, मां राति ई डॉक्टर साहब सां बि ॻाल्हायुमि, डॉक्टर साहब इन ते स्टैंड वरितो आहे। इंशाअल्लाह ताला अॻिते बि असां सां उहो गॾु हूंदो। ठुल वारनि जो हक़ आहे इहो, हिननि कंदाकोट में सीटां ट्रांसफर कयूं, ठुल जी जेका यंग जनरेशन आहे इन्हनि सां नाक पियो कयो वञे, हर दफ़े ठुल सां ईअं ई कयो वञे पियो, माटली मां वारो सलूक। भई सीटां वापसि कयूं वञनि, इहो असां सां नाइंसाफ़ी थी रही आहे, बेराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडरानी, द TV न्यूज़ ठुल। ज़िक्र कंदासीं, रोड़ी में गुम थियल नारी जो ॾस पतो न पइजी सघियो आहे, रहवासियुनि नोटिस वठण जी घुर करे छॾी आहे। उन सिलसिले में सखर जे सेक्शन थाणे जी हद आचर घिटी जा रहवासी ज़हूर अहमद बलोच, मस्मात रफ़िया ऐं मस्मात रफ़ीका साफ़िन आगाहींदे चयो त गुज़िरियल 1 महीने खां नौजवान न्याणी सरताज धीअ ज़हूर अहमद बलोच पुरसरा नमूने गुम थी वई आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त अॻु बि एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि, असांजी केर बि दांह ॿुधण वारो न आहे, असांजी कंहिं सां का बि दुश्मनी कान्हे। पुलिस खे गुमशुदगीअ जो इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस कख भञी ॿीणो नाहे कयो। मुज़ाहिरीन DIG सखर ऐं SSP सखर संघार मलिक ऐं वस वारनि खे अपील कई आहे त न्याणी जी ॻोल्हा में मदद कई वञे। नाज़रीन, ईद वेझो ईंदे ई हैदराबाद शहर में बदमनी जी बाहि भड़की उथी 12 कलाकनि दौरान फुलट ऐं चोरियुनि जा 4 वाक़िया थिया आहिनि। रहवासियुनि पुलिस खां मदद जी घुर करे छॾी। सिटीज़न कॉलोनी में अणॼातल चोर रमेश कुमार जे घर जा ताला तोड़े 15 तोला सोन ऐं 60,000 रुपया रोक रक़म फुरे विया। नसीम नगर चौक वटि फौरन फ्रूट विकिरो कंदड़ पौरत नींगर खे बि न बख़्शियो। मोटरसाइकिल ते सवार 2 फौरन पौरत नींगर दिलावर उर्फ ॾाढो मलाणू खां 20,000 रोक रक़म फुर करे विया। फौरू मज़ामत ते खेस पिस्टल जा बट खणी पौरत नींगर खे रतो रत करे विया। वाक़े बाबति कासमाबाद पुलिस NC रिपोर्ट दाख़िल करे छॾी। रहवासियुनि IG सिंध खे अपील कई आहे त बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। हैदराबाद पुलिस बैंकनि ऐं ATM मां रक़म कढाईंदड़ शहरियुनि खां फुलट कंदड़ गिरोह जे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SP हेडक्वार्टर अनिल हैदर मनहास जे पुलिस हेडक्वार्टर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गिरफ़्तार थियल लतीफ़ पंवर ख़िलाफ़ 100 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। संदसि साथी अब्दुल्ला ऐं अब्बास खे बि गिरफ़्तार कयो आहे।
हुन चयो त गिरफ़्तार थियलनि जवाबदारनि वटां 50 लख रुपया रोक हथ कया विया आहिनि। नवाबशाह में पुलिस कार्रवाई करे मंशियात सां भरियल ट्रक हथ करे ॿिए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी जी टीम SHO काज़ी अहमद सैफुल्ला बुघे काज़ी अहमद नेशनल हाईवे वेझो मालपिड़ी वटि छापो हणी मंशियात सां भरियल ट्रक हथ करे 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। पुलिस जी कार्रवाई दौरान हिकु नामे ग्रामी जवाबदार शाह महमूद उर्फ़ लाली मौके तां फ़रार थी वियो। SSP शहीद बेनज़ीराबाद दावा कई आहे त फ़रार जवाबदार बलूचिस्तान में मंशियात आणे सॼे सिंध जे ज़िलनि में विकिरो कई आहे।